स्यों होय सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। एक ओंकार एक ओंकार सतनाम सत्यनाम कर्ता पुरख कर्ता पुरख निर्भव निर्वैर निर्भव निर्भय अकाल मूरत अकाल मूरत अजूनी सैवं अजूनी सैवं गुरु प्रसाद गुरु प्रसाद जप जप आद सच आद सच जुगाद सच जुगाद सच है भी सच है भी सच नानक होसी भी सच। नानक होसी भी सच। सतभामा के कृष्ण भगवान पृथु राजा के नारद ऋषि असांजे महान संतन पदम पुराण में ये कथा कढ़ी करे अमृत सरल भाषा में असांखे बख्शो आ। वो अमृत तव्हां पी रहा है साध संगत इन कार्तिक के महीने में। ये संत सतगुरु अगर यो अमृत असांखे न ॾियनि हा तो कीअं पीऊं हा। तॾहिं गुरु अमरदास साहिब टीं पातशाही साहिब पंहिंजी बाणीअ में फरमाइनि था कि सुर नर मुनि जन अमृत खोजते। सुर माने देवताओं, नर माने असां मनुष्य, मुनि माने संत महात्मा, सभई अमृत जी खोज में। सभिनी खे अमृत खपे। अमृत माने आत्मिक सुख, आत्मिक शांति, जैसा असांखे अंदर आनंद मिले। सभई उहो खोजनि था। आम माण्हू भी उहो ई सुख खोजींदो आहे। पोइ उन वीचारे खे नज़र न ईंदो आहे त उहो ग़लति शयुनि में सुख ॻोल्हींदो आहे। ग़लति शयुनि में सुख ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे। ॻोल्हे हर कोई अमृत तो सुख तो। सो अमृत गुर ते पाया। गुरु अमरदास चवनि था गुरुअ जी दर ते अच, उहो अमृत तोखे गुरुअ वटो मिलंदो। उहो अमृत तोखे गुरु साहिब ॾियनि था। पाया अमृत गुरु कृपा कीनी। असां ते केॾी वॾी ॾिसो उन्हनि कृपा कई आहे कि सभु असांजे लाइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ठाहे विया आहिनि, लिखी विया आहिनि कि भई असांजा बचड़ा हे अमृत पीअंदा त सुख पाईंदा, दुखी न थींदा। जीअं कोई पिता पंहिंजे पुट जे लाइ वसियत लिखी वेंदो आहे, या कोई पिता पंहिंजे पुट जे लाइ खूब सब कुछ ठाहे करे मकान दुकान सजाए वेंदो आहे, तीअं सतगुरु असांजे लाइ इन संसार में अमृत ॾिनो अथऊं असांखे। जेको अमृत तव्हां असां सभई पी रहिया आहियूं। अचो कार्तिक जे हिन पावन कथा में तव्हां सभिनी जो हार्दिक अभिनंदन आहे। जेके बि तव्हां आया आहियो वॾभागी आहियो, छो जो जंहिं ते मालिक जी महिर थी थिए, कृपा थी थिए, उहो ई अची थो सघे। हा, ये जन कार्तक व्रत को धारें, हमरे वचन हृदय विचारें। कार्तिक में व्रत धारी असांजी वचननि खे हृदय में विचार करे। अन्न दान प्रातः उठ देवे, दरब बिगाना हिर नहीं लेवे। अन्नदान करे। अन्नदान जो ॾाढो महत्व अथव। ॾिसो अन्नदान इन करे
अन्नदान वॾे में वॾो दान, जल जो दान वॾे में वॾो दान। कोई माण्हू सोन दान कंदो हो, पोइ मथी भॻवान वटि जॾहिं पहुतो उनखे सोन ई सोन मिलणु लॻो। चयोसि भाई तूं सोन दान कए त सोन मिलंदे, तूं सोन ई सोन दान कयो आहे। अन्न दान कर, जल दान कर, पोइ मनुष्यनि खे कर, गांयुनि खे कर, पक्षियुनि खे कर, किवलियुनि खे कर, पर अन्न दान जेके कंदा आहिनि न उन्हनि जूं पोयों 7 पीढ़ियूं सुखी रहंदियूं। उहो सम्झो पंहिंजे बचड़नि जे लाइ ॿिज पोखी विया। हा, मग धरती के जात ही जो कछ लहिया होए। ख़ासि करे हिन कार्तिक जे महीने में चवनि था ॿिए जो अन्न ॿिए जो धन चोरी न करे, रस्ते में पियो हुजे त बि खणे न, अगरि भुल सां खणी बि वठे त उहो कंहिं सुठे कम में लॻाए, दान में लॻाए, कंहिं ग़रीब जी मदद करे या काथे कंहिं सुठे कम में लॻाए। नाहे उठावे तहां ते लेवे दिज दे सोए। हा, कार्तक पल अन्न बिगाने को तज दीजिए। हा, गुर सिख काजों होए न संचय कीजिए। हा, मात पिता सुत भ्रात मित्र का लेव है। हरे कृष्ण हरे कृष्ण। न्याति सन बंधी का भी नह तज देव है। चवनि था कार्तिक जे महीने में कोशिश करे कि ॿिए जो अन्न, ॿिए जी भोजन, ॿिए जी शइ न वापरे, ॿिए जा वस्त्र, जीअं असां वस्त्र बि ॿिए जा न पाए, काई बि शइ ॿिए जी उपयोग न करे। ऐं गुरूअ जे दरबार में अचे थो त प्रसाद में इहो संसो न करे। जीअं ॿिए जो अन्न मनाए त जीअं गुरूअ जे दरबार जो बि केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि न असांखे मनाए, असां न खाईंदा आहियूं। प्रसाद लाइ कॾहिं न कजे, प्रसाद भॻवान जो आहे, प्रसाद ज़रूरु खाए। हा, पर स्त्री की सहजा नह कब जाव है। जेके भी अशुभ कर्म आहिनि, पाप कर्म आहिनि, उन जे लाइ मना कयो वेंदो आहे। शुभ कर्म जे लाइ कॾहिं मना न कयो वेंदो आहे। सुठी कम जे लाइ कॾहिं बि काई बि ॻाल्हि शास्त्रनि में, ग्रंथनि में, वेदनि में, पुराणनि में मना न कई वई आहे। अशुभ ॻाल्हि, ख़राबु ॻाल्हि हमेशह मना कई वेंदी आहे। इहो ध्यानु रखे कि सुठे कम लाइ कॾहिं मना न कई वेंदी आहे। हा, स्त्री भी पर पुरुष ना लपटाव है। हा, दुष्ट जनों सो वाद न कबहूं कीजिए। दुष्ट माण्हुनि सां न ॻाल्हाए, परे रहे, पासो करे रहे, छो जो उन्हनि सां ॻाल्हाइण में बि कंहिं महिल विवाद थी वेंदो आहे। वाद विवाद, वाद माने ॻाल्हाइण मों ई पोइ विवाद पैदा थी वेंदो आहे। इन करे गुरु नानक साहिब आसादी वार में मना था कनि, चवनि था पढ़ अखर एहो बूझिए, मूर्ख नाल न लूझिए। भई जेकी मूर्ख आहिनि, क्रोधी आहिनि, गुस्से वारा आहिनि, उन्हनि सां उलझो न, उन सां वाद विवाद न कयो। उहा जेका अगरि काई ॻाल्हि तव्हांखे चए थो, चुप करे ॿुधी वठो, उन जो जवाबु न ॾियो। हा, निसदिन भगवंत सिमरन में चित दीजिए। कार्तिक जो महीनो जेको बि तव्हांखे वक़्तु मिले, भगवान जे सिमरन में पंहिंजो चित लॻायो। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भोजन कार्तिक माह संयम स्यों लेव है। अच्छा, भोजन भी चवनि था संयम सां खाए कार्तिक में। माखी कौन खाए माह तज देव है। भारी पदार्थ जेके भी आहिनि, वधीक मिठा पदार्थ न खाए। कंहिं संत चयो आहे जबान सां ॻाल्हाए मिठो, चयो हरे कृष्ण, कृष्ण खाए मिठो न। ध्यानु ॾिजो,
पर असां छा कंदा आहियूं, ज़बान सां खाईंदा त मिठियूं सुठियूं स्वादिष्ट शयूं आहियूं, पर ॻाल्हाईंदा मिठो न आहियूं। उन संत चयो आहे ज़बान सां मिठो ॻाल्हाए, खा न, खाईंदे वधीक मिठो त मुसीबत आहे। ऐं ज़बान सां कौड़ी में कौड़ियूं शयूं खा, जेतिरी कौड़ी शइ ओतिरी अमृत, जेतिरी कौड़ी शइ सम्झ तुंहिंजे लाइ दवा। संत चवनि था ज़बान सां कौड़ो स्वादु वठि ऐं ज़बान सां ॻाल्हाए त हमेशह अहिड़ो मिठो ॻाल्हाए जीअं ॿुधण वारे जो मन शीतल थी पवे, थधो थी पवे। इहा बि गुरु ग्रंथ साहिब में बाणी सतगुरनि लिखी आहे कि कॾहिं बि फिको न ॻाल्हाए। नानक फिके बोलिए, नानक फिके बोलिए, तन मन फिका होए, तन मन फिका होए। गुरु नानक चवनि था जेकॾहिं तूं फिको ॻाल्हाईंदे, ज़बान सां कंहिंखे सुठो न ॻाल्हाईंदे, त जॾहिं ॿिए खे असरु थिए या न थिए, पहिरियों त तोखे ई तुंहिंजो ई तन मन ख़राबु थींदो न। छोकी कंहिंसां बि क्रोध करण जे लाइ पहिरियों पंहिंजे अंदरि उहो क्रोध पैदा करणो पवंदो आहे, तॾहिं माण्हू ॿिए सां चिलाए सघंदो न। घणा माण्हू न चिलाए सघंदा आहिनि त ख़बर अथव छा कंदा आहिनि, उहो चिलाए न सघंदा आहिनि त पोइ वेंदा आहिनि होॾे घुमी ईंदा आहिनि, उहे दारूं पी ईंदा आहिनि, पोइ चिलाए सघंदा आहिनि, पोइ कंहिंसां विड़ी सघंदा आहिनि। त इहो छा तरीक़ो आहे? संत चवनि था कॾहिं बि फिको न ॻाल्हाए, कॾहिं बि फिको न ॻाल्हाए, हमेशह मिठो ॻाल्हाए। हिकु माता आई गुरु नानक जी शरण में, चयसि बाबा मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे पतीअ खे कीअं वस में कयां। ऐं लॻभॻि सभु माताऊं भेनरूं ईअं चाहींदियूं आहिनि कि मुंहिंजो घोटु, मुंहिंजो पति मुंहिंजे प्यार में ॿधल हुजे, मुंहिंजे वस में हुजे। त उन जो जवाब बि गुरु साहिबनि बाणीअ में ॾिनो आहे। उनखे ग़लति न सम्झिजो, उनखे कोई ईअं न सम्झिजो कि गुरु साहिबनि जी बाणी ईअं कीअं चई अथऊं। चयो अथऊं हा, पतीअ खे वस करिणो अथई त हा, छा आहे उहो तरीक़ो? चयोसि 3 तरीक़ा अथई। निवणस अखर खवण गुण, निवणस अखर खवण गुण। टियों जिहबा मणिया मंत, जिहबा मणिया मंत। एतरे भेणे वस करे, एतरे भेणे वस करे। तां वस आवी कंत, तां वस आवे कंत। गुरु नानक इहा रूहानी राह था ॿुधाइनि परमात्मा रूपी पतीअ खे वस करण लाइ। त जॾहिं परमात्मा रूपी पति वस थो थी सघे इन ॻाल्हि सां, त हे पति वीचारो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हे बि वस थी वेंदो। छा था चवनि? निवण सो अखर, पहिरियों अखर खण कि तूं निम्रता रख, पतीअ जे अॻियां निव, पतीअ जे अॻियां वॾी थी न ॾेखार। चाहे तूं वधीक पढ़ियल आहे त बार बार इहो ज़ाहिर न कर कि भई मां वधीक, हो वीचारो 10वीं पढ़ी अगरि धंधे में लॻी वियो आहे, उन ख़ूब महिनत कई आहे, तॾहिं त घर हले थो न। तोखे टाइम हुयो, तूं पढ़ी वई, ठीकु आहे, उनजो अहंकार न कर कि मां वधीक पढ़ियल आहे, घटि पढ़ियल आहे, ऐं बार बार उनखे टोक न इन ॻाल्हि ते। निम्रता रख, निवण सो अखर। कुझु खणणो अथई त गुण खण, सभिनी जा गुण खण, सभिनी मां गुण खण। टियों ज़बान ते हीरा मोती लाल मणियूं रख। गुरु नानक था चवनि बाबा हीरा मोतियूं लाल मणी कहिड़ा? माने तूं हिकु हिकु अखर जंहिंमहिल ज़बान मां कढे त जंहिंमहिल तूं पतीअ जे साम्हूं ॻाल्हाए त तुंहिंजे पतीअ खे ईअं लॻे कि मूंखे हीरा मोती थी ॾे, एॾो उन जी दिलि ख़ुशि थी वञे, एॾी दिलि ख़ुशि थी वञेसि, उहो वीचारो दुकान ते वेंदो त ॾहोणी ग्राहकी कंदो, हिकु हिकु ग्राहक सां बि उहे तो वारा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो मिठा मिठा, छोकी उनखे वरी ग्राहक खे वस करिणो आहे। उनजे लाइ ग्राहक भॻवानु आहे, तुंहिंजे लाइ पति भॻवानु आहे, तुंहिंजे पतीअ लाइ कस्टमर भॻवानु आहे। त उहो जंहिंमहिल पंहिंजे धंधे वापार ते वेंदो त उन्हनि सां मिठो ॻाल्हाईंदो त पोइ बरकत ई बरकत, ऐं तुंहिंजो पति सदाई तुंहिंजे वस में रहंदो। हालांकि इहा संसारिक ॻाल्हि आहे, पर गुरु नानक उन मालिक खे वस करण लाइ इहे 3 गुण ॿुधाया आहिनि।
उन मालिक खे वस करण लाइ त पोइ असां बि सभु स्त्रियूं आहियूं, असांजो उहो अकाल पुरुष ई पति आहे, उन खे वस करणो आहे। त बि इहे टे ॻाल्हियूं असांखे ज़िंदगीअ में सदाई यादि रखणु खपनि। जंभीरी के आद जो तजे खटाई सोए। तेज पदार्थ, तेज मिर्च मसाला, खटायूं, इहे कार्तिक जे महीने में विर्तधारी न खाए। ॾिसो कृष्ण भॻवान जा जेके भक्त हूंदा आहिनि उन्हनि खे थूम ऐं बसर बि मना हूंदो अथव। हालांकि थूम बसर कोई बुरी शइ त न आहे, पर उहो बि मना हूंदी आहे। छाजे लाइ? कि उन्हनि जो तेज असरु आहे, उन्हनि जी तेज गंध आहे, उन्हनि जी तेज स्मेल आहे। इन करे काई बि तेज शइ कार्तिक विर्ती उपयोग न करे। हा, अवरो त्याग सुहाजड़ा भूना अन्न जो होए। भुगल शयूं न खाए, सादियूं शयूं खाए, सादो भोजन खाए। तजे द्विज का दूध लूण धरती का जोई। धरती ते किरियल शइ न खाए, ब्राह्मण जी काई शइ न खाए। अदरक मूली बैंगन सब मह सम सोई। हा, पेठा किडारी गाजरा अवरज साग खटान। अनेक तरह जा जेके साग आहिनि, अनेक तरह जूं खटायूं जा खट्टा मीठा पदार्थ आहिनि। पिछले जाम भोजन करे रस तज सिमरन ठान। मतलब जबान जा रस छॾे, जबान जा रस छॾे। अमृत वेले भोजन न खाए, राति जो बि भोजन न खाए। जंहिं महिल सिज आहे ओॾी महिल ई भोजन जो समय आहे। हा, मिथ्या भाखण निंद सकल तज दीजिए। मिथ्या मानी कूड़, कूड़ न ॻाल्हाए। ॾिसो जबान सां हो ॻाल्हियूं मना कयूं, हाणे जेका मना था कनि उहा असांखे आत्मिक लाभ लाइ मना था कनि कि कूड़ न ॻाल्हाए। जबान खे कूड़ ॻाल्हाए ख़राबु न करे, पंहिंजो मन बि ख़राबु न करे, पंहिंजो परलोक बि ख़राबु न करे। जेतिरो थी सघे, जेतिरो थी सघे सच ॻाल्हाए। पर फल पत्र और पुष्प छेद नहीं कीजिए। बेजा फल न खणे, बेजा गुल न खणे, बेजा पत्ता भी न खणे। सुए आदज पंछी तजे सब जान के। हरे कृष्ण। पक्षियुनि खे कैद करे न रखे पंहिंजी शौक़ जे लाइ। पक्षी कोई भी घर में कैद करे पिंजरे में न रखे। हा, रुत रस गिरमय होए तजे पहचान के। हा, रुतवंती होए स्त्री देखे नैन जब। ऋतुवंती स्त्री खां भी परे रहे। काक मलेश निहारे भोजन तजे तब। कांव ऐं मलेश अगर हुजन सामूं त भोजन न खाए। दोए बेर होए पाक और दगद बखानिए। हा, या सब भोजन सूतक के समझानिए। अपवित्र जेके भोजन आहिनि उहे सूतक पैदा कंदा आहिनि। ब्रह्मचर्य में रहे वृत्ति जो हो वही। ब्रह्मचार्य में रहे वृत्ति, हमेशा पंहिंजे शरीर जो, पंहिंजे आत्मा जो पूरो पूरो ख्याल रखे। भ्रष्ट यवन नर नारी संग न छो वही। मन भी उन्हनि ॻाल्हियुनि में न वञे, मन भी न भगवान में लगे चित ॾींहं राति। इन करे त चयो तो पुकार कयो। गोरखपुर गीता प्रेस जा महान संत स्वामी राम सुखदास महाराज, उहे हाणे थोड़ा ॾींहं पहिरियों शरीर छॾे विया। उहे संत चवंदा बार बार पुकार कयो, बार बार पुकार के। उन्होंने स्टिकर ठाए भी छपराया होया, हे नाम, हे नाम, हे मेरे नाम, हे मेरे नाम, मैं आपको, मैं आपको भूलूं नहीं, भूलूं नहीं। बार बार इन करे कृष्ण भगवान जा नाला लिखिया वेंदा आहिनि। भगवान जा नाला असां दर ते लिखंदा आहियूं, गाॾीअ ते लिखंदा आहियूं। भगवान जो नालो असां जाते जाते वेहंदा आहियूं उते लिखंदा आहियूं कि असांखे बार बार भगवान जी यादि अचे, बार बार असांजे चित में, दिमाग़ में, मन ते, स्मृतिअ में भगवान हुजे। हा, मधुर सर्वमो गुण तजे
पर निंदा तज दे। अरे छॾणो आहे त पराई निंदा छॾ। हा कोई चवंदा आहिनि हीअ शइ छॾ, कोई चवंदा आहिनि उहे शइ छॾ। छॾ ठीकु आहे, पराई निंदा छॾ। सभिनि खां वॾे में वॾो पाप त उहो आहे। फालतू ॻाल्हियूं परायूं, उन में कुझु मिलंदो बि न। आप निमत भोजन सकल सोजन नाह करे। स्वार्थी माण्हू न थी, अकेलो भोजन न खा, ॿियनि खे बि खाराए गॾु, पोइ खा। पहिरियों त पंहिंजे घर परिवार जो पूरो ख्यालु रख, उन खां पोइ जेके तोसां जुड़ियल आहिनि, अगरि तो वटि नौकर आहिनि त उन्हनि जो बि ख्यालु रख कि उन्हनि वीचारनि खे काई कमी त न आहे घर में। उन्हनि जी कंहिं न्याणीअ जो, कंहिं भेण जो विवाह जो कार्य हुजे त उन जी मदद करणु तुंहिंजो धर्म आहे। पंहिंजा जेके बि तोसां जुड़ियल आहिनि उन्हनि सभिनी जो ख्यालु रख। हा पुन काशी के पात्र न भोजन लीजिए। ट्रामे जे बर्तन में भोजन न खाए। दूध दही तांबे में नहीं धरी जिए। ट्रामे जे बर्तन में खीर न रखणु खपे ऐं ॾही बि न रखणु खपे। हालांकि अॼुकल्ह त ट्रामे जा बर्तन नथा हलनि, पर संतनि लिखियो आहे त उन जो कोई रहस्य आहे, कोई कारण आहे। प्रथम की जय मंजन भोजन पाव है। पहिरियों स्नान पोइ भोजन, इहो नियम हुजणु खपे बिल्कुलु सभिनी जे ज़िंदगीअ में। पहिरियों भोजन न, पहिरियों स्नान। हा जल शिवाल जह होए तहाँ नहीं नाव है। भगवान जे मंदिर जे अॻियों, शिवलिंग जे अॻियों या कंहिं बि हनुमान जी जे मंदिर जे बिल्कुलु अॻियों स्नान न करणु खपे। जे असांजे स्नान जे जल जो कॾहिं छंडो कंहिं पवित्र जॻह ते न लॻे। हा जल पलास के माही भोजन पाव है। पातल में भोजन खाइण साध संगत पवित्र में पवित्र अथव, पवित्र में पवित्र। अॼु बि तव्हां साउथ ॾे वेंदव त तव्हांखे प्लेट बि ॾींदा, भले चाहे थाली बि ॾींदा न, त उन में केले जो पतो पयल हूंदो, उन ते भोजन हूंदो। जेको बि भोजन तव्हां साउथ तरफ़ कहिड़े बि शहर में वेंदव त तव्हांखे केले जे पत्ते ते ई भोजन मिलंदो। हीअ पवित्र में पवित्र आहे, पातल में भोजन खाइणु। भोग राख हरि आगे ध्यान लगाव है। ऐं भोजन ईअं न खाए, पहिरियों भॻवान खे भोग लॻाए, भॻवान खे यादि करे। जाते बि वेठो आहे भॻवान त हर हंधि हाज़िरा हजूरा, अखियूं बंदि करे भोजन जंहिं महिल साम्हूं अचे हथ जोड़े। कंहिं संत असांखे अची करे इहा सलाह ॾिनी कि तव्हां संगत खे ज़रूरु ॿुधायो कि भोजन खाइण खां पहिरियों हथ ज़रूरु जोड़े करे भोजन खाइनि। ऐं भोजन खाइण खां पहिरियों भॻवान जो नालो वठण सां, भॻवान खे भोग लॻाइण सां उहो भोजन अमृत थी वेंदो आहे। उन भोजन में अद्भुत स्वादु ईंदो आहे। उन में काई कमी बि हूंदी आहे त उहा कमी पोइ महसूसु न थींदी आहे। हा होए तुष्ट भगवान जब यो कीजिए। भगवान इन्हनि ॻाल्हियुनि ते राज़ी थींदो आहे। घृत गोदुध स्यो अगन आहूति दीजिए। अग्नि में आहुति ॾियणु खपे। होए तुष्ट भगवान जब यो कीजिए। भगवान संतुष्ट थींदा आहिनि, पोइ छा करे? भोजन अपने नाम का करे न सोजन जान। सिर्फ़ पाण अकेलो भोजन न खाए, हरि निमत सब किछु करे होवे अमृत समान। हरिय जे निमित्त कंहिंखे न कंहिंखे कुझु न कुझु खाराईंदो रहे, खाराईंदो रहे। साध संगत खे खाराईंदो रहे, संतनि खे खाराईंदो रहे, प्रभुअ जे प्यारनि खे कुझु न कुझु भोजन खाराईंदो रहे, त भॻवान उन जे घर परिवार में ॾाढी बरकत ॾींदा। हंधकार पुन काढ़िए कार्तक हरि के नाम। गौ माता जो गिरह भी जरूर कढे, या गौ माता जी अलग सां सेवा करे। गौ ग्रास पुन दीजिए या व्रत पूरन जान। गाय माता के गाह खाराए
या वरी जाते गायन जी सेवा थी रही आहे उते गायन जी सेवा करे। जिसी पात्र मह करे रसोई तिस मह भुंचे नाह न सोई। जंहिं बर्तन में भोजन ठाहियो थो वञे सिपरी आहे तई आहे कोई बि बर्तन आहे उन में ई भोजन खणी करे न खाइणु खपे, अलॻि सां थालीअ में पाए करे खाइणु खपे। अवर पात्र जो होवे नाही कर्म है भोजन पावे ताही। भले ॿिया बर्तन न हुजनि त हथ में भोजन खाई थो सघे पर उन बर्तन में न खाए जंहिंमें ठाहियो वेंदो आहे। या वस्तु संसार में तजे पख्यानित सोए। कुछ ॻाल्हियूं वर्जित कयूं वयूं आहिनि शास्त्रनि में। पड़वा कौ पेठा तजे द्वितीया मूली होए। हा तृतीया कौ तरली तजे चौथ चुलाई जान। कुछ तिथियूं आहिनि उन्हनि तिथियुनि ते कुझु फल कुझु सब्जियूं कार्तिक विर्त धारीअ लाइ मना आहिनि। हा पंचम को बिल फल तजे खष्टम दाल बखान। इहे सभु फलनि जा नाला ऐं तिथियूं तव्हां ॿुधो था जंहिंमें उन्हनि जो त्याग करिणो आहे विर्तधारीअ खे। सप्तम धात्री फल तज देवे अष्टम श्री फल कौन लेवे। सप्तमीअ ते धात्री फल माने आंवला उपयोग न करे। अष्टमीअ ते श्रीफल, श्रीफल कंहिंखे चइबो आहे ख़बर अथव? नारियल खे। नारियल अष्टमीअ ते न खाइणु खपे। हा नौमी कौ तूरी तज दीजे चने चावल दसमी तज दीजे। असां वटि जेके बि फल आहिनि उन्हनि ते बि भॻवानु जुड़ियल आहे। असांजी अद्भुत ॻाल्हि आहे हिंदुस्तान में भारत देश में कि हर ॻाल्हि सां भॻवान खे जोड़ियो वियो आहे। हा न हाणे श्रीफल लक्ष्मी माता श्री आहे। श्रीफल माने लक्ष्मी माता जो फल। ऐं हिकु त सीताफल तव्हां ॿुधो ई आहे खाईंदा बि आहियो ख़ूब। अहिड़ी तरह सां हर फल ते भॻवान जो नालो जुड़ियल आहे कि सभिनि सां भॻवानु जुड़ियल आहे। हा सभिनी सां। अरे तव्हां सां बि भॻवानु जोड़ियो वियो आहे तव्हांखे यादि न आहे। कंहिंखे बि चवंदा आहियूं त ईअं चवंदा आहिनि नानक राम छा चवंदा आहियूं भई माण्हू नानक उन जो माता पिता ख़ाली चई थो सघे बाक़ी ॿिया माण्हू जेके बि दोस्त मित्र मिलंदा उहे त राम लॻाईंदा न पोयों नानक राम। तीअं कंहिं बि नाले जी पोयों राम लॻायो वेंदो आहे। इहो असां सां गॾु भॻवान खे जोड़ियो थो वञे कि भई उन करे कम से कम भॻवान जो नालो यादि अचे। हा कंहिंजो बि असां नालो खणंदासीं त उन जे पोयों राम लॻल हूंदो आहे। अच्छा की त वरी अहिड़ा हूंदा तो जिन जो लंबो चौड़ो खूब लंबो नालो हूंदो सभु भॻवान जा नाला। ख़ासि करे साउथ में वेंदव त ये लंबो नालो खणी न सघंदव तव्हां। अगरि उहो हिकु दफ़ो चए पंहिंजो नालो त तव्हां दोहराए न सघंदव। ऐं वरी उन्हनि में इहा बि ख़ासियत हूंदी आहे उहो पंहिंजे सां गॾु पिता जो नालो बि ॾाॾी जो नालो बि चई वेंदा आहिनि भई हिन जो पुटु हिन जो पोटो आहियां। अच्छा इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे ॿुधायां कि हिकु असां वटि सेवादारी सेवा कंदो उन जे पिता जो मूं ॾे मैसेज आयो त मां सुञाणियो कि असांजे सेवादारीअ जो पिता आहे त मां उन सां उन में जय श्री कृष्ण कई। मां ख़ुशि थियुमि ॾाढो कि मां चयोमांसि मूंखे ख़ुशी थिए कि तव्हां मूंखे मैसेज कयो आहे तव्हां असांजे सेवादारी फलाणे जा पिता आहियो। त उन चई न पंहिंजे पीउ जो नालो लिखियईं मां उन जो पुटु आहियां। पंहिंजे ॾाॾे जो नालो लिखियईं मां उन जो पोटो आहियां। पंहिंजे पुट ते उहो न पियो थिए कि भई मुंहिंजी पहचान मुंहिंजे पुट सां छो हुजे मुंहिंजी पहचान मुंहिंजे पीउ सां हुजणु खपे। हीअ केॾी सुठी ॻाल्हि आहे। तीअं असां जंहिंजी औलाद आहियूं असां उनखे कॾहिं विसारियूं न। गुजरात में अॼु बि पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे पीउ जो नालो लिखंदा आहिनि। असांजी संगत जेका गुजरात में रहंदी आहे त उहे पंहिंजे नाले सां गॾु भई जीअं सुंदर नालो अथसि पीउ जो नालो रामचंद तो हमेशह ईअं ई लिखंदो आहे सुंदर रामचंद। ख़ाली सुंदर न लिखंदो ईअं
त इहा बि सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां हमेशह यादि रखूं माता पिता खे, कॾहिं भुलिजूं न। बद्री फल एकादशी खुंभी द्वादश जान, हा। बैंगण त्यागे त्रयोदशी चौदस पान पछान। चोॾस तिथीअ ते पान न खाइणु खपे ऐं वाङण बि वर्जित था कनि। इहे सभु भाॼियूं बि जेके तेज आहिनि उहे वर्जित था कनि। हरियूं सब्जियूं थधियूं सब्जियूं खाइण सां भॻवान में मन लॻंदो आहे। ऐं तेज मिर्च मसाला, तेज सब्जियूं ऐं तेज भोजन, तामसी भोजन या बासी भोजन, ध्यानु ॾिजो कृष्ण भॻवानु गीता में बि मना कयो आहे कि रखियल भोजन न खाओ। ते जेको मना कनि था, असांखे ईअं लॻंदो हूंदो कि सभु शयूं त मना कनि था, बाक़ी छा खाऊं, पत्ता गोभी ख़ाली खाऊं छा? उन जो कारण आहे न भाई, उन सां भॻवान जी भक्ति वधंदी आहे। जेतिरो भोजन सादो हूंदो, जेतिरो भोजन सादो, जेतिरा स्वाद घटि हूंदा ओतिरी बीमारी घटि हूंदी। भगवान जी भक्ति वधंदी जेतिरी निम्रता हूंदी, जेतिरी सादगी हूंदी, भगवान जी भक्ति वधंदी। हा। पूरन मां तुलसी फल तजे, ऐसी विध कार्तक व्रत भजे। पूर्णिमा जे ॾींहुं तुलसी पत्र जो पटण मना आहे। हा। शास्त्र कहत गिरहे कछ जोए, पहले ब्राह्मण कौंदे सोए। पहिरियों ब्राह्मण खे खाराए पोइ भोजन खाए। कार्तक विरति भूमि पर सोवे, ताका विरत सफल तब होवे। विरतधारी धरतीअ ते सुम्हे। मर्दन तेल वृति नहीं लावे, तुलसी आगे दीप जलावे। तुलसीअ जे अॻियां ॾीओ ॿारे, तेल न लॻाए। कृष्ण पक्ष 14 जब आवे, शिव द्वारे पर दीप जलावे। कृष्ण पक्ष जी 14 जॾहिं तिथि अचे, उन ॾींहुं भगवान शिव शंकर भोलेनाथ ते वञी ॾीओ ॿारे। पंच भिखम का दीपक होई, ठाकुर द्वार जलावे सोई। ठाकुर जी दरबार में भीखम जा ॾीआ ॿारे। हरि प्रबोधनी को दिन आवे, हरि के द्वारे दीप जलावे। हरि प्रबोधनी एकादशी ॾींहुं श्री राधा कृष्ण भगवान जे मंदिर में ॾीओ ॿारे। शकत जलावन होए नहे, दीप अवर का होए। अगर पाण खे ॾीओ ॿारण जी शक्ति न हुजे त ॿिए जे ॾीए जी सेवा करे। तेह समान फल पाइए, बाती सोरे कोए। जेको ॾीए जी सेवा बि करे तो अची करे, उन खे बि ॾीओ ॿारण जेतिरो ई फल मिलंदो आहे। इन करे सेवा जो महत्व आहे। एह विध स्यो व्रत राखे जोई, पाप देह में रहे न कोई। अहिड़ी तरह सां जेको रहणी हलंदो, पोइ भला कहिड़ी ताक़त आहे शरीर में कोई या आत्मा में या मन में कोई विषय विकार या पाप रहे। सिंह देख हस्ती ज्यों भागे, त्यों जमदूत वृत्ति के आगे। शींहं खे ॾिसी करे हाथियुनि जा झुंड बि भॼी वेंदा आहिनि। तीअं अहिड़ो संयम रखण सां विषय विकार पाप पाण ई भॼी वेंदा आहिनि। तीर्थ क्षेत्र भूमि के वासी, विरति देह में करे निवासी। साध संगत जी जेको बि पे भगवान जी भक्ति कंदो आहे न, सभु उन वटि अची निवास तीर्थ कंदा आहिनि पाण ई। 68 तीर्थ, 33 करोड़ देवी देवता, उन जे घर में लक्ष्मी माता अची निवास कंदी आहे जेको भगवान जी भक्ति तो करे। कार्तक व्रत के राखण हारे, इंद्र आदिता के रखवारे। अहिड़ी तरह सां जेके कार्तिक में भक्ति कनि था, सत्संग कथा ॿुधनि था, इंद्र आदिक देवताऊं उन्हनि जी रक्षा कंदा आहिनि। कार्तक की महिमा है भारी,
क्यों कर अस्तुत कहिए सारी। कार्तिक जी ॾाढी भारी महिमा आहे। उस्तति करे नथी सघिजे, बयान करे नथो सघिजे, एॾी महिमा आहे। मांग कार्तक के विरत जो जन धारे कोय। जेको भी विरत धारण करे थो, जो तिनका दर्शन करे ताहि मुकत फल होए। उन्हनि जो दर्शन करण सां भी मुक्ति हासिल थी थिए। जो जन कार्तक व्रत को धारे दूध पूत धन होए अपारे। ॾुध पुत्र धन लक्ष्मी अपार उनखे प्राप्त थींदा। कथा सुने हरिपुर विश्रामा बहु सुख पावे आत्म रामा। जंहिं कथा ॿुधी सम्झो हरिअ जे पुरीअ में वेठो आहे, वैकुंठ में वेठो आहे, उहो सुख पाईंदो ॾाढा। कथा ॿुधण जो इहो फल आहे। तहां वैकुंठ जहाँ कीर्तन तेरा। जिस मंदिर में कथा होत है वैकुंठ धाम सोई कहिए। उहो ई त वैकुंठ आहे। उते सचो सुख प्राप्त थींदो आहे। जंहिं मंदिर में, जंहिं स्थान ते भगवान जी कथा हलंदी आहे। पुन सतभामा पूछत कृष्ण सुनावहे। हाणे सतभामा वरी सवाल थी पुछे, कृष्ण भगवान जवाब तो ॾे। कार्तक उद्यापन की क्रिया बतावहे। कार्तिक जो विर्त रखण जी तव्हां विधि मूंखे ॿुधाई, नियम संयम ॿुधायव, समाप्ति करण जी, उद्यापन करण जी भी मूंखे पूरी कथा ॿुधायो। व्रत को धार उद्यापन किस विधि कीजिए। व्रत धारण करण, उन जो उद्यापन करण भी जरूरी आहे। सोई जुगत जो मुझको सब कह दीजिए। उहा जेका जुगती आहे, उहा रीति आहे, उहा मूंखे ॿुधायो। शुक्ल पक्ष की 14 को दिन आवही। शुक्ल पक्ष जी 14 तिथीअ जो जॾहिं ॾींहुं अचे, करे युगत स्यो रीत जो वेद बतावही। वेदन में जेको ॿुधायो वियो आहे, उहा जुगती कृष्ण भगवान ॿुधाइनि था। तुलसी मंडप निकट सो मंडप कीजिए। तुलसीअ जे अॻियां उहो मंडप ठाहे। चहूं औरते कुसुमह माला दीजिए। चैनी तरफ़ खां उन मंडप खे गुलनि सां सजाए। 4 द्वारा मंडप माह बनावह। 4 दरवाजा मंडप खे बणाए। द्वारपाल पुन 4 सुतहां बिठावह। 4 दरवाजनि ते 4 द्वारपाल ठाहे विहारे। मृतका की मूरत रचे द्वारपाल बैठा। द्वारपालन जी मूर्ति मिट्टीअ जी ठाहे करे रखे। उत्तम तिनके नाम है देवों प्रगट बता। हरे कृष्ण। हरे कृष्ण। उन जा नाला भी असांखे ॿुधाया था वञनि। उत्तम नाला आहिनि भगवान जा। जेके द्वारपाल आहिनि, साम्हूं भगवान जे रहनि था, उन्हनि जा नाला ॿुधो। जय और विजय दोए का नाम सील सुशील यह 4 धाम। जय विजय सील सुशील, ये 4 भगवान जा द्वारपाल आहिनि। पूरब द्वार शील को दीजे दक्षिण द्वार सुशील धरीजे। हाँ। जय को पश्चिम द्वार पर उत्तर विजय बहाए। हाँ, 4 दिशाओं 4 द्वारपाल। हाँ। पुह पुमाल उर दीजिए मस्तक तिलक चढ़ाए। गुलनि जी माला, मस्तक ते तिलक, ये सब असांजे हिंदू धर्म जूं निशानियूं आहिनि। हाँ। गोबर लेपन तुलसी के डिग कीजिए। छेण जो लेपो, इहो पवित्र आहे। गौ माता जो छेणो जेको आहे, गौ माता जो गौंठ भी जेको आहे, उहे पवित्र आहिनि। हा। अन्न डारते हैं भीतर कलश धरीजिए। उते कलश ठाहे करे रखे। पंच रतन और श्रीफल ऊपर दीजिए। 5 रतन कलश में विझे। उहे ठहियल मिलंदा तो छोटा सा एतिरा कागज में वेड़े सोनारे जी दुकान ते मिली वेंदा आहिनि। उहे कलश में विझे।
उन्हें जी मथों नारियल रखे, अंब जा पत्ता सजाए करे रखे। सप्त रंग आटे को चौंक पूरी जिए, सत रंगन जे अटे जी चौकी ठाए। प्रथमे पूजे गवर सुत, द्वितीय दिस दग दस दिगपाल। पहिरियों पहिरियों गणपति जी पूजा करे। असांजे धर्म में सभिनी कमनि जी शुरूआत में गणपति जो नालो लिखियो वेंदो आहे, गणपति जो स्वास्तिक निशान ठाहियो वेंदो आहे। पोइ चाहे उहो शादी वियांह हुजे, चाहे नयो घर ठहियो हुजे, चाहे कोई भी शुभ मंगल कार्य हुजे, त गणपति जो ज़रूरु नालो लिखियो वेंदो आहे, गणपति जी पूजा कई वेंदी आहे। तृतीय पूजे शेष कौं, होवे अति कृपाल। महादेव पार्वती जी पूजा, उन खां पोइ शेष नाग जी पूजा। इंद्र आदि सब देवता, लक्ष्मी संग भगवान। इंद्र आदिक देवताओं की पूजा, लक्ष्मी सहित नारायण भगवान की पूजा। इनकी पूजा कीजिए, सब व्रत पूरन काम। सब तव्हांजा व्रत, सब कामनाओं, सब इच्छाओं तव्हांजूं पूर्ण थींदियूं। तीन गौ तह योग्य है, विदस्यों की जय दान। स्वर्ण रुपए की पूतरी, पूजे भगवंत नाम। शक्ति जे अनुसार गौदान करे, शक्ति जे अनुसार भगवान जेतिरो ॾिनो आहे उन अनुसार दान धर्म पुण्य करे। अथवा एक गऊ जो दान करीजिए, कार्तिक जे महीने में गौदान जो ॾाढो वॾो फल आहे। होए शकत नहीं दूध गऊ का दीजिए। गौदान नथो करे सघे त साध संगत में खीर जो दान करे। जाते संगत जी सेवा थी रही आहे उते खीर दान करे। खीर खंड तिल अगन आहूति डारिए, खीर खंड ऐं तिरनि जी अग्निय में भी आहुति ॾे। विष्णु ध्यान कर ऐसे मुखों उचारिए। भगवान विष्णु जो ध्यान करे ऐं मुख में उच्चारण करे। शंख चक्र गदा पदम हस्त मो धारहो। शंख चक्र गदा पदम हथ में धारण करण वारा। करो कृपा श्री संग मुझे उद्धार हो। लक्ष्मी सहित भगवान श्री नारायण मुझो उद्धार कयो। सफल करो व्रत मेरे दर्शन दीजिए। भगवान लक्ष्मी नारायण मुझा व्रत सफल कयो। किए पाप जो कछ मैं सब हत कीजिए। मुझा पाप नाश कयो। जो द्विज पूजा तहाँ करावे, पांच वस्त्र ताको पहरावे। जे पूजा कराई उन्हें के भी वस्त्र दान करे। पुन जो कथा पुन जो यथाशक्त कछ होई, दक्षिणा देवे प्रको सोई। यथाशक्ति उन्हें के दान करे। पात्र वे प्रको दीजिए, स्वर्ण रूपा होए। ब्राह्मण के बर्तन भी दान करे। पीतर तांबे का तथा, यथा सकत जो सोए। सब यथाशक्ति चवंदा, जेतरी भगवान तव्हां के शक्ति ॾिनी आहे उन अनुसार। यथाशक्त मुक्ता फल दिज को दीजिए। यथाशक्ति 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 माने जेतरी तव्हांजी वास्तविक धन जी शक्ति आहे। कोई राजा आहे त उनखे राजा जे अनुसार दान करणु खपे, ऐं कोई गरीब आहे त उहो गरीब जे अनुसार दान करे। चरण लाग ब्राह्मण को प्रक्रमा कीजिए। चरणन में सिर निवाए ब्राह्मण के उन्हें जी परिक्रमा करे। करे वेनती मुख स्यों ऐसे भाखिए। जड़ी परिक्रमा करे वेनती करे तो मुख सां छा चवे? विष्णु रूप द्विज मुझ पर कृपा राखिए। विष्णु रूप नारायण रूप ब्राह्मण देवता मोते कृपा कयो। विरती कहे जुबेनती हरख चित उपजा। जड़ी भी कैसा हथ जोड़े जय श्री कृष्ण भी करे तो कथा में लिखन था मुस्कुराए करे करे चो जय श्री कृष्ण। छाजिला हरख चित
हरख माने ख़ुशीअ सां करे, न त उहा राम राम करण बि बेकार आहे। मुंहुं गुस्से में हुजे और राम राम, अरे छा आहे भाई, वसूलियत आवां जा, हाँ भाई अचां तो चक्कर लगाए ठाए रख रकम। अरे कैसा राम राम तो करें, सत श्री अकाल तो करें, या जय श्री कृष्ण तो करें, तो मुस्कुराए प्यार सां जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। हाँ ईं करके उन्हें जी दिल गदगद थे। वो चए भली आया जी आया नु स्वागत, अच भाई वे वे, चेस मां अचां तो चो न न हिते वे पहिरियों चांहि पी पोइ वञजांइ। ईअं साम्हूं वारो ख़ुशि थिए तोखे पकड़े विहारे, हा न, हा तूं मुंहुं सुजाए जय श्री कृष्ण, ईअं थोड़ी थींदो आहे। कोई कोई तो वरी मोड़ा ॾींदियूं आहिनि। हा मुंहिंजो ध्यानु हूंदो अथव, मतां सम्झो पाण में बि तव्हां ॻाल्हाईंदव त मुंहिंजो ध्यानु हूंदो आहे। कोई कोई मोड़ा ॾींदियूं आहिनि माताऊं भेनरूं, कोई वरी ॿिए खे ॾिसी चवंदो ॾिस ॾिस आई अथई। ई न, हमेशह सभिनी जे लाइ सद्भावना, सहनशीलता, सद्भावना, सहनशीलता, सद्भावना, भर दो मन में ये सच्ची कामना, भर दो मन में ये सच्ची कामना। प्रेम का हम पहने गहना, गहना संतों का ये गहना, हाँ संतों का ये गहना। ओ मिलजुल के प्यार से रहना, रहना संतों का ये गहना। मिली करे प्यार सां जिंदगी गुजार, यही तो आज्ञा है संतन जी। ये आज्ञा मञ, हमेशा खिलंदे खुशीअ में कोई भी कम कर, खिलंदे खिलंदे खुशीअ में कर, पोइ उहे तुंहिंजा सभु कम सफला थींदा। ऐं सद्भावना रखी कर, सुठी भावना सां। कंहिंखे पाणीअ जो गिलास बि पीआर त तुंहिंजो पोइ लखनि रुपयनि जे बराबरि आहे, अगरि तूं सची सिक सां तो पीआरे। हा, सात जन्म के पाप सब ताके खय होए जाए, सतनि जन्मनि जा पाप नाश था थी वञनि। दुई कर जोड़ असीसाद जते लीजिए, दुआऊं वठ, आसीसाऊं वठ भाई संसार में सभिनी जूं। चरण लाग पुन विदावे प्रकौ कीजिए, चरणन में सिर निवार। हा, निसत तुलसी दिग पंगत दीप जलावहै, संध्या काल में वरी तुलसी माता ते ॾियो ॿार। तव्हां सभु ॿारींदव त सदा सुहागण रहंदव। तव्हां सभु तुलसीअ ते ॾियो ॿारींदव, तव्हांजे घर में लक्ष्मीअ जो निवास रहंदो। तव्हां घर में तुलसी लॻाईंदव, तव्हांजे घर में कॾहिं बीमारी न थींदी। तव्हां अगरि तुलसी जी सेवा कंदा रहंदव त उन जी खुशबूअ सां रोग जा कीटाणु घर में न ईंदा आहिनि। इहो वैज्ञानिक तथ्य अथव, बिल्कुलु पक्को। ऐं तुलसीअ जी ॾाढी महिमा, ॾाढो लाभ आहे, केतिरा ई लाभ आहिनि उन जी। अगरि सिर्फ़ु तुलसीअ जो ई लाभ ॿुधाइबो त जेतिरी वॾी कथा आहे ओतिरी पुस्तक ठही वेंदी तुलसीअ जी। एॾी महिमा आहे। हालांकि तुलसीअ ते अलॻि सां पुस्तक ठहियल आहे, तुलसीअ जी अलॻि सां महिमा आहे, पर हिते थोरे में था ॿुधाइनि संत असांखे। सभु ॻाल्हि थोरी थोरे में था ॿुधाइनि, तॾहिं बि असांखे एॾो टाइम लॻी थो वञे। हा, चतुर जाम तह जागे हरि गुण गावहै, रात जागे। कार्तिक जे एकादशीअ में, कार्तिक जे ॾींहंनि में रातियूं जागे। असांजा सिंध जा संत था चवनि
सारी रात सुबहान, सारी रात सुबहान, जागी जिन याद कयो, जागी जिन याद कयो, सरत्यूं शाह लतीफ चवे, सरत्यूं शाह लतीफ चवे, तन जी मिट्टी भी लहे मान, तन जी मिट्टी भी लहे मान, किरोड़े कन सलाम, करोड़े कन सलाम, अची आसन तन जे, अची आसन तन जे। ये जेके ते कथा में असांजा वॾा बुजुर्ग वेठा आहिनि उहे सम्झंदा हूंदा कि शाह लतीफ़ साहिब जी बाणी आहे, उहे सिंधी संत हुया पाकिस्तान जा, उहे चवनि था कि जेको राति जागंदो उन खे पोइ उन जी मिट्टी बि पवित्र थी वेंदी, उहो जिते पेर रखंदो उहे पवित्र थी वेंदी धरती, जेको सारी राति जागी उन साहिब खे खुदा खे रब खे यादि कंदो। गुरु अर्जन देव साहिब बि चयो जागो जागो जागो। संतनि जो कमु छा आहे? जाॻाइण। चौकीदार राति जो जाॻाईंदो आहे सभिनि खे, जागो। सीटियूं वॼाईंदो आहे, जोर जोर सां लठियुनि जा ठकाव कंदो आहे धरतीअ ते, हा न, कि भई जागो, न त चोर अची वेंदा। काम क्रोध लोभ मोह अहंकार, इहे 5 चोर। त जागो, सुजाग थियो। साहिब गुरु अर्जन देव महाराज जाॻाइनि था, जागना जागनुनी का हर कीर्तन में जागना, जागना जागनी का हर कीर्तन में जागना, जागना जागनुनी का हर कीर्तन में जागना, जागना जागनी का हर कीर्तन में जागना, मांगना मांगनुनी का हर जस गुरु ते मांगना, मांगना मांगनुनी का हर जस गुरु ते मांगना, त्यागना त्यागनुनी का काम क्रोध लोभ त्यागना, त्यागना त्यागनी का काम क्रोध लोभ त्यागना। कोई माण्हू चवंदा आहिनि असां त्याग कयूं, असां छॾियूं, हीअ शइ छॾियूं, हूअ शइ छॾियूं। साहिब चवंदा कुझु न छॾ, कुझु न छॾ। छॾिणो अथई त काम क्रोध ई छॾ, गुस्सो करणु छॾ, गुस्सो करणु छॾे ॾेखार। बाक़ी ॿियूं शयूं छॾे त छा थियो? ॿियूं शयूं छॾे त कोई वॾी ॻाल्हि न आहे। त्यागना त्यागन नीका, काम क्रोध लोभ, लोभ छॾ न। लोभ नथो छॾे सघे तॾहिं त चवे थो न मूंखे कथा लाइ बाबा छा कयां, टाइम ई नथो मिले, एॾो कमु आहे, एॾो कमु आहे, एॾो कमु आहे। इहो लोभ आहे। भॻवान न त सॼे ॾींहं जी ग्राहकी तोखे 1 कलाक में ॾेई थो सघे, 1 कलाक में। तूं चिंता न कर, अगरि तूं कथा में पंहिंजो वक़्तु थो लॻाए, काथे बि सत्संग में पंहिंजो वक़्तु थो लॻाए, त ओतिरो भॻवान तोखे ॾहुणी बरकत ॾींदो। भाई लोभ त्याग कर, क्रोध त्याग कर, बाक़ी ॿियूं शयूं तोखे त्याग करण लाइ सतगुरु काई मना नथा कनि। उन्हनि कुझु मना न कयो आहे कि हे त्याग जा, हो त्याग। हीअ असां पंहिंजे मन सां ठाहे वठंदा आहियूं कुझु। जेका शइ न वणंदी आहे उहा चवंदा आहियूं त्याग था कयूं। ब्राह्मण चवंदा आहिनि, उते पिंडदान कराईंदा आहिनि, जाते चवंदा आहिनि भाई त्याग कर। छा त्याग कंदे? चई महाराज लौकी त्याग रहा हूं। लौकी लौकी नहीं खाऊं। लौकी हूं ही न खाईंदी, मुसीबत जॾहिं मथों थी पए तॾहिं कोई लौकी करेला तूरियूं खाए, त न त छो खाए।
लौकी छॾे ईंदा आहिनि। गया जी वञे छा छॾे आए? चई बाबा लौकी छॾे आयुमि। त त्यागना त्यागन नीका क्रोध छॾे अच न कर गुस्सो, छॾे छॾ गुस्सो। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते क्रोध, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते गुस्सो। कंहिंखे वक़्त ते रोटी न मिलंदी आहे त गुस्सो थी वेंदा आहिनि, हा न। इहो न सोचींदा उहो वीचारी जेका रोटी ठाहे थी उनखे केॾी तकलीफ़ थींदी आहे। अटो तव्हां ॻोहे ॾेखारियो भाई, अटो ॻोहे न सघंदव। कंहिं महिल पाणी वधी वेंदो, कंहिं महिल वरी अटो वधी वेंदो, कंहिं महिल पाणी वधी, सॼो दॿो ख़ाली थी वेंदो, तव्हां अटो न ॻोहे सघंदव। ऐं हे वीचारियूं कीअं रोज़ रोज़ अटा थियूं ॻोहिनि, हा न। वरी अगरि उनखे ठीकु सां ताक़त लॻाए न ॻोहिनि न, कलिनि न उनखे, त फुल्को सुठो न लॻेव, फुल्को मज़ो न ईंदो खाइण में पोइ, हा न। त इहो सोचो त सही कि उहे वीचारियूं जेके ठाहिनि थियूं भोजन, उन्हनि खे केॾी तकलीफ़ थींदी आहे हिकु हिकु शइ जो ध्यानु रखण में, हिकु हिकु शइ ठाहिण में। ऐं 5 मिंट अगरि लेट थी वई त पति देव नाराज़ थी वेंदा। ॿुधायो, थोरो वीचार, क्रोध त्याग, नाराज़ न थियो। या त कॾहिं उन सां गॾु बीह करे ॾिसो त तव्हांखे ख़बर पयो। कोई वीचारा सुठा हूंदा आहिनि जेके इन ॻाल्हि खे सम्झंदा आहिनि, उहे वरी हेल्प कंदा आहिनि, पंहिंजे अधु शरीर धर्म पत्नीअ जी हर ॻाल्हि में हेल्प कंदा आहिनि। हिकु त असांजी भेण ॿुधाए पई कि ॾाढी हेल्प कंदा आहिनि, मुंहिंजी बाबा ॾाढी हेल्प कंदा आहिनि, सभु हेल्प कंदा आहिनि। मां वियुमि घुमण त फ़ोन कईमांसि, बेटा तूं कहिड़ी सब्जी ठाही आहे? चई मूंखे त ख़बर न आहे, मां हेॾे ॿाहिरि आहियां, घर ठाहे रखी वेंदो बाबा, पुछां थी फ़ोन करे ॿुधायांव थी। मैं कहिड़ी सब्जी ठाही अथई त मां तो वटि रोटी खावां अची? चई फ़ोन करे ॿुधायांव थी 5 मिंटे में, मां ॿाहिरि आहियां, इन्हनि ठाहे रखी हूंदी, घर में ठाहींदा आहिनि, ॾाढी हेल्प कंदा आहिनि। इहा बि सुठी ॻाल्हि अथव, इहो अचणु खपे, इहो बि हुनुर आहे, कंहिं महिल ज़रूरत पवंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री। हा। निरत करे और ताल मृदंग बजावै। भगवान जे मंदिर में ताल मृदंग वॼाए, नृत्य करे, खूब गीत गाए। विष्णु लोक सो जाए अभय पद पावै। विष्णु लोक में वेंदो उहो अभय पद पाईंदो। अवर जो विरती होए तिन स्यो हरि चर्चा करे। हमेशा जैसा भी मिले भगवान जी ॻाल्हि कढी छॾे, भगवान जी ॻाल्हि कढी छॾे। पहिरियों ई जैसा भी मिले उन सां कथा जी ॻाल्हि कढे, भगवान जी ॻाल्हि कढे, गुरु बाणीअ जी काई चर्चा करे। जीअं असां हफ़्ते में हिकु वचन ॾींदा आहियूं, भई सॼो हफ़्तो उन ते वीचार कजो तव्हां, हा न। वैसे त गुरु ग्रंथ साहिब जो मुख्य वाक रोज़ ईंदो आहे अमृतसर मां, हर कंहिंजे घर बि अॼुकल्ह पहुची वेंदो आहे उहो नेट द्वारा, त उन ते वीचार कजे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर हफ़्ते में हिकु ॾींहुं जेको सुखमनी साहिब जो असां वचन था ॾियूं, उन ते सॼो हफ़्तो वीचार कयो, बोर्ड ते लिखी रखंदा आहियूं हिन हफ़्ते जो कहिड़ो वचन आहे, ॿुधायो। ब्रह्म ज्ञानी कै मित्र शत्रु समान। ब्रह्म ज्ञानी के मित्र शत्रु समान। ब्रह्म ज्ञानी के नाही अभिमान। ब्रह्म ज्ञानी के नाही अभिमान। ब्रह्म ज्ञानी संत जे लाइ शत्रु भी कोई नाहे, मित्र भी कोई नाहे, आहिनि त सभु भगवान जो रूप उन जे लाइ, उन जे लाइ कोई शत्रु नाहे। ऐं ॿी वॾी में वॾी ॻाल्हि, ब्रह्म ज्ञान हूंदे बि उनखे कॾहिं अहंकार नथो जागी सघे। ब्रह्म ज्ञानी सगल की रीना, उहो सभिनी जे चरणनि जी धूल तो बणिजी वञे, त उनखे अहंकार जागी नथो सघे। कथा श्रवण कयो। हा। ऐसी जुगत जो करे पाप तिन स्यो डरे। अहिड़े जुगतीअ सां जिंदगीअ में जिए, अहिड़े सुंदर तरीक़े सां रहे। जो ऐसी करनी करे हरि पद पावे सो। हरे कृष्ण। कृष्ण। अहिड़ी करणी अगरि कोई कंदो त पाण भगवान जो रूप बणिजी वेंदो।
सकल तीर्थ जो परसियह नहता सम फल हो। सब तीर्थन जो स्नान उन्हीं जो दर्शन एक पासे। पूरन मासी दिन को आवे 30 भ्रमण तेरा सहित जिमावे। हाँ अर्ध 30 ते जानहु सोई अथवा सप्त एक जो होई। 30 15 या 7 या हिक ब्राह्मण पंहिंजी शक्ति अनुसार संतन ब्राह्मणन के भोजन खाराए। पुन ते चरण विप्र के धोवे पाप सकल जन्मों के खोवे। उन्हनि जा चरण कमल धोए जन्म जन्म जा पाप धोपजी वेंदा। ब्राह्मण का बहु आदर कीजे ताके चरणों का जल लीजे। संतन साधन ब्राह्मणन जो खूब आदर करे। चरण दाहिने विप्र के तीर्थ सकल निवास। उन्हीं जे सजी चरणन में सब तीर्थ निवास कंता। मुख ते चारों वेद हैं अंग अंग सुरवास। मुख में 4 वेद निवास कंता अंग अंग में देवताओं निवास कंता। इंछाचारी भोजन कीजे हरख होए करवे प्रजीवी। इच्छाचारी उन्हनि जे जेको दिल खे वणे उहो उन्हनि खे भोजन खाराए। खीर खंड संग मेवा पावे होए प्रसन्न द्विज को जी मावे। ब्राह्मणन खे मिठो भोजन वणंदो आहे इन करे खीर खंड मेवा मिठियूं शयूं उन्हनि जे साम्हूं थाल में सजाए रखे। पुन ब्राह्मण को तिलक चढ़ावे चरण लाग पुन खिम्या करावे। उन्हनि खे तिलक चढ़ाए चरणनि में नमस्कार करे उन खां पोइ आख़िरीअ में उन्हनि खां क्षमा घुरे माफ़ी भई मतां काई भुल चुक थी हुजे त बाबा भुल चुक असांखे माफ़ कजो। पुन मुखवास दक्षिणा दीजे मन की वांछा सकली कीजे। दिल घुरी दक्षिणा उन्हनि खे ॾिजे। यथाशक्त वस्त्र भी देवे चरने लाग असीसा लेवे। यथाशक्ति वस्त्र दान करे चरणन में सिर निवाए उन्हनि खां आशीर्वाद वठे। द्विज प्रसाद हरिपद को पावे ब्राह्मण ते जो खिम्या करावे। अहिड़ी प्रकार सां क्रिया करण वारे खे हरि पद जी प्राप्ति थींदी। वृत उपदेश किया जिह होई ताके चरने लागे सोई। जेको सत्संग जी विर्त जी कार्तिक जी सुठी सलाह ॾे उन्हीं जो भी शुक्रानो अदा करे। कोई अगरि तोखे सत्संग ते पकड़े वठी आयो आहे त तूं उन्हीं जो शुक्र अदा कर कि तोखे सुठी जॻह ते वठी आयो। न त थी सघे पियो तोखे कंहिं ग़लति जॻह ते वठी वञे हा। त दोस्त त उहो आहे जेको पंहिंजे दोस्त खे सुठी राह ते हलाए। सची सहेली सखी भेण उहा आहे जेका कंहिं भेण खे सत्संग जे मार्ग ते हलाए। ऐसी जुगत करे वृतधारी मुकत लोग पावे नर नारी। अहिड़ी जुगती करण वारे खे मुक्ति लोक जी प्राप्ति थींदी आहे। चढ़े विवान विष्णुपुर जावे यम का पंथ दृष्टि नहीं आवे। यम जो मार्ग उन्हें खे नजर न ईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। धन धन कार्तक वृतधारी देव स्वरूप होए नर नारी। धन धन कार्तिक व्रतधारी आहिनि त मनुष्य जे शरीर में पर उहे देवताउनि जे बराबरि आहिनि। ई रावण कंस कोई ॿियो शरीर न हुयो हुया असां वांगुरु ई शरीर में पर उन्हनि जो स्वभाव अहिड़ो हुयो कि असां उन्हनि खे बुरो था सम्झूं राक्षस था सम्झूं। आहे भगवान सभिनी खे हिकु जहिड़ो बणायो आहे। पंहिंजो असांजो जेको रस्तो पकड़े था वठूं पोइ ओड़ो स्वभाव थो थी वञे जेकी संगत थी थी वञे ओड़ा कर्म था थी वञनि। चवंदा न जहिड़ो संग तहिड़ो रंग। भगवान असांखे मानुष तन पाण जहिड़ो ॾिनो आहे। जीअं गुरु नानक जो शरीर तीअं असांजो आहे। जीअं कबीर साहिब जो मीरा जो शरीर तीअं असांजो आहे न। पोइ असां उन्हनि वांगुरु बणिजऊं न। असां उन्हनि वांगुरु बणिजऊं।
बल्कि भगवान बणिजी सघूं था अगरि असां कोशिशि कयूं। पर चवनि था भगवान नथो बणिजी सघे भाई, त कम से कम इंसान त बण। रावण कंस वांगुरु हैवान शैतान त न बण, इंसान त बण। जैन धर्म जा महात्मा मुनि चवनि था पुष्प मुनि, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग नहीं धरना। सदाचार अपना न सको तो पापों में पग नहीं धरना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। गुलाब जो गुल बणजी करे संसार में सभिनी खे खुशबू ॾे। गुलाब जे गुल खे भगवान जे चरणनि में रखो त मंदिर में खुशबू थींदी। गुलाब जे गुलनि खे गुरु ग्रंथ साहिब ते चाढ़ियो त गुरुद्वारे में खुशबू थींदी। प्रभु यीशु जी अर्पण कयो त चर्च में खुशबू थींदी। मस्जिद में अर्पण कयो त ते मस्जिद में खुदा जे दरबार में खुशबू थींदी। काथे बि रखो, घर में रखो, जंहिंसां तव्हां प्यार कंदा आहियो उन खे गुलाब जो गुल ॾींदा आहियो त सॼो ॾींहुं उन खे खुशबू महसूसु थींदी आहे। पर गुलाब जो गुल अगरि नालीअ में बि किरी पवे त नालीअ में भले गंदगी हुजे, गुलाब जो गुल जेतिरी जॻह में पंहिंजी खुशबू फैलाए सघंदो फैलाईंदो। उहो पंहिंजी खुशबू न छॾींदो। तीअं चवनि था तूं पंहिंजो प्यार, पंहिंजी सिक, पंहिंजी सुठी भावना फैलाईंदो रहो, सभिनि खे ॾींदो रहो। गुलाब जे गुल वांगुरु कंहिंखे दुख ॾियण वारो कंडो बणिजी करे न जीए। भगवान बणिजी सघे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, न बणिजी सघे त कम से कम इंसान बणिजी करे रहो। हा। जो विरति का दर्शन करे सो भी यम के पंथ न पड़े। जेके बि कार्तिक जी कथा में अचनि था उन्हनि खे भगवान पंहिंजी भक्तीअ जे मार्ग ते हलायो आहे। उन्हनि खे कॾहिं बि कंहिं बि प्रकार जो कोई बि संसो वहम भरम करण जी ज़रूरत न आहे। उन्हनि जी जीते जी मुक्ति आहे, इते ई मुक्ति आहे। भगवान उन्हनि खे पंहिंजी भक्ति ॾेई छॾी। सम्झो जेके बि तव्हां कार्तिक जे कथा में आया आहियो, सम्झो तव्हांजो नालो भगवान जी वैकुंठ में रजिस्टर्ड थी वियो, लिखिजी वियो। हा। दूध पूत धन लक्ष्मी अति सुख पावे सोए। आत्म जो इच्छा करे सब तेह प्राप्त होए। वरी हितों जे सुख लाइ बि गारंटी था ॾियनि कि हिते बि असांजे सिंधीअ में चवंदा आहिनि ॾुध पुट धन लक्ष्मी। हा, ॾुध पुट धन लक्ष्मी। अॻे धन कहिड़ो हूंदो ख़बर अथव? गऊ धन हूंदो। गऊ धन हूंदो, जेतिरियूं गायूं जंहिंखे ओतिरो सम्झो धनवान आहे। त इन करे खीर ॾुध मखण इहे विराईंदा हुया
तव्हां बुजुर्गनि खां पुछो त उहे ॿुधाईंदव कि सिंध में कोई पैसनि सां खीर न विकिणंदो हो, न कोई खे ॾहीअ जी ज़रूरत पवंदी, न ॾुध जी, मखण जी। कंहिंखे बि खपे त जोरीअ पाड़े वारो ॾींदो। रोटी अकेला न खाईंदा हुआ, कंहिंखे न कंहिंखे सॾु कंदा, विहारे गॾु खाराईंदा। अहिड़ो प्यार, अहिड़ी सिक हुई। हाणे बि आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे बि आहे, तॾहिं दुनिया हले थी। हाणे बि सिक आहे, प्यार आहे, तॾहिं ते संसार हले थो। पर संत चवनि था कि उन की ॾुध पुट धन लक्ष्मी सभु मिलंदो। ऐं छो न मिले? गुरु साहिबनि बि त घुरियो आहे, मान मांगो तान मांगो। चवनि था मां तोखां मान बि तो घुरां। मान माने अभिमान न, इज्जत। संसार में इज्जत हुजे। गीता में कृष्ण भगवान चवनि था जंहिं इज्जत वारे माण्हूअ जी अगरि कॾहिं कंहिं कारण सां बेइज्जती थी वञे सभिनि जे साम्हूं, त उन खे मौत जहिड़ो दुख महसूसु थींदो आहे। इन करे इज्जत बि ज़रूरी आहे। कॾहिं इज्जत वारे माण्हूअ ते कोई कुझु ग़लति ॻाल्हाए छॾींदो आहे त उन वीचारे खे ॾाढो दिलि में दुख थींदो अथव। भले उहो मुंहं सां तव्हांखे न चवे, न विढ़े, न ॻाल्हाए गंदो, छोकी गंदो ॻाल्हाइणु सिखियो ई न आहे त काॾों ॻाल्हाईंदो। पर उन माण्हूअ खे अगरि तव्हां भुल में कॾहिं ग़लति ॻाल्हायो या चइनि माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हायो त सम्झो उनखे हिकु चमाट हयो। त इहा ग़लती न कजो। कंहिं इज़त वारे माण्हूअ खे कॾहिं बुरो लफ़्ज़ कंहिंखे बि न ॻाल्हायो त सुठी ॻाल्हि आहे, कंहिंखे बि न ॻाल्हायो। साहिब गुरु अर्जन देव चवनि था, मुंहिंजा गुरु नानक मान मांगो तान मांगो, मान मांगो तान मांगो। धन लक्ष्मी सुत देहो, धन लक्ष्मी सुत देहो, धन लक्ष्मी सुत देहो, धन लक्ष्मी सुत देहो। मन मांगो तान मांगो, मन मांगो तान मांगो। धन लक्ष्मी सुत देहो, जो धन लक्ष्मी सुत देहो। वाहिगुरु धन लक्ष्मी सुत देवो, जो धन लक्ष्मी सुत देवो। चो चो ओ वाहिगुरु हाँ, धन लक्ष्मी सुत मान इज्जत शोहरत सभु घुरनि था। सभु ॾे, छो न घुरां मां? तोखो न घुरां त कंहिंखां घुरंदुमि? सतगुरु तोखो न घुरां त कंहिंखां घुरंदुमि? गुरु अर्जन देव साहिब जन खे पुत्र संतान न हुई, पोइ घुरियऊं न बाबे बुढे साहिब खां वञी करे। इहा बि ॾाढी वॾी कथा आहे, तव्हांखे कंहिं महिल ॿुधाईंदासीं। हाणे पूरो थी वियो, पूरो थी वियो। हाणे तव्हां सभई कृपा करे बीह करे प्रकाश चावला सां मंगलाचरण उच्चारण कयो।